साजिद भाई असां हिकिड़ी ॿी गुज़ारिश कंदासीं तव्हां सिराइकी में बि जेको आहे उहो व्लॉग ठाहियो सिराइकी में सिंधी में पछतो में बलोची में हर लफ़्ज़ मतिलबु उन में मिक्स हुजनि ऐं ॿियो तव्हां जेको दोस्त हुयो उहो मूंखे ॿुधाए पियो त साजिद जेको आहे न मतिलबु आहे जंग में वञी करे ॻाईंदो आहे अकेलो अकेलो ॻाईंदा आहियो तव्हां जंग में ॻाईंदा आहियो ज़रूरु कॾहिं रोडनि ते ॻाईंदो कॾहिं स्टेज ते ॻाईंदो छो जो इंसानु कोशिशि कंदो आहे त असांखे हाणे कहिड़ो कलाम ॿुधाईंदव असांखे ॿुधाइणो ज़रूरु पवंदो आहे कलाम ॿुधाईंदो कलाम तव्हांजे व्यूअरनि खे सुठो लॻे अरे न इहा लॻे न लॻे तव्हांखे ॿुधाइणो आहे कलाम ख़ैर आहे कोई मसइलो कोन्हे मुंहिंजा सभु जेके फॉलोअर्स आहिनि मोहबती माण्हू आहिनि चाहींदड़ माण्हू आहिनि उन्हनि खे ज़रूरु सुठो लॻंदो ऐं जेको हीउ पैगाम मां ॾेई रहियो आहियां इहे ख़ासि जेके पंहिंजे रिश्तेदार आहिनि असांजा पंहिंजे रिश्तेदार झल दब ऐं उन्हनि जे लाइ गानो आहे जेको हो आ फनकार ते कू चंगे लगूं आ रोज़ मटाऊं आ यार ते कू चंगे लगूं आ रोज़ मटाऊं आ यार ते कू चंगे लगूं आ। अस्सलाम वालेकुम नाज़रीन मां आहियां लगारी सफ़दर भाई साहब लगारी जे प्लेटफॉर्म ते अॼु हिकु दफ़ो ॿीहर मौजूदु आहियूं असां सां गॾु जेको वेठल आहे इहो मुंहिंजो प्यारो भाउ नंढड़ो भाउ मुंहिंजो आहे ऐं नओं व्लॉगर थियो आहे हाणे तक़रीबन रिसेंटली 2-3 महीना थिया आहिनि जेको दिलि सां महिनत करे थो पियो व्लॉग भरींदो आहे पंहिंजे ॻोठ जा पंहिंजे शहर जा तमामु बहितरीनु कमु करे थो ऐं तव्हां दोस्तनि खे आउं इहा ई गुज़ारिश कंदसि त मुंहिंजे नंढड़े भाउ खे वधि खां वधि सपोर्ट कयो तव्हां छो जो असां माण्हुनि जी जेके सोशल मीडिया वारा आहियूं असांजी सपोर्ट सिर्फ़ु तव्हां आहियो असांजी जेका मिल्कियत आहे उहा तव्हां ई आहियो असां जो कुझु बि आहियूं उहो सिर्फ़ु तव्हां जे करे ई आहियूं जेकॾहिं तव्हां चाहियो त असांखे आसमान ते पुॼाए सघो था जेकॾहिं चाहियो त असांखे ज़मीन ते ढेर करे सघो था पिया इन जे करे सोचियोसीं असां पंहिंजे नंढड़े भाउ साजिद खे जेको आहे पंहिंजे प्लेटफॉर्म ते वठी अचूं जेके असांजा फॉलोअर्स आहिनि असांजा दोस्त आहिनि उहे बि असांजे साजिद भाउ खे सपोर्ट कनि अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम साजिद भाई सभ खां पहिरियां तव्हां मुंहिंजे दोस्तनि खे ॿुधायो तव्हां किथां जा आहियो ऐं कहिड़ो ज़िलो आहे जिते तव्हां रहंदा आहियो ज़िलो घोटकी आहे ऐं मां जरवार शहर जरवार जे ॻोठ आहे हिकिड़ो जेको ॻोठ नंढड़ो थींदो ॻोठ जीअं थींदा आहे उहो विलेज कमाल मशहूरी नालो अथव कंहिं माण्हू खे ॾिसी करे तव्हां इहा सोच कई की यार मां व्लॉगर थींदुसि घणा माण्हू व्लॉगिंग टिकटॉक यूट्यूब फेसबुक ते आयल असांजी जेकी ख़्वाहिश दिली ख़्वाहिश आहे उहा आहे इज़त हासिलु करणु इज़त हासिलु करणु सोशल मीडिया ते हिकु अहिड़ो प्लेटफॉर्म आहे न जेको इज़त कंहिं छोकिरी जो नालो कोन्हे न इज़त न छोकिरी जो मतिलबु ईअं न इज़त कंहिं छोकिरी जो नालो हुजे छो जो नाला हूंदा आहिनि न इज़त नेमत रहमत इहे हूंदा आहिनि उहा हासिलु करण जे चकरनि में त न हुयो न उहो न असल में सोशल मीडिया ते अचण जो इहो मुंहिंजो हिकिड़ी ख़्वाहिश आहे त इज़त माणणु इज़त हासिलु करणु बाक़ी ईअं तव्हांखे ख़बर आहे पैसो त अचणी वञणी शइ अॼु आयो आहे सुभाणे वेंदो बिल्कुलु इहा सही ॻाल्हि आहे साजिद जी छो जो साजिद खे पैसे जी ज़रूरत न आहे पैसे जी कंहिंखे ज़रूरत न हूंदी आहे इहा साजिद हणी वियो आहे मूंखे लॻे थो पैसे जी ज़रूरत हूंदी आहे हर कंहिंखे बहरहाल साजिद जे चवण जो मक़सदु इहो ई हुयो जंहिंजो लुबे लुबाब असीं सम्झोसीं की असां दुनिया जो वीडियो ॾिसंदा आहियूं असां छो न पंहिंजी वीडियो ठाहे करे दुनिया वारनि खे ॾेखारियूं फ़र्क़ु सिर्फ़ु इहो ई हुयो की असांखे दुनिया ॾिसे असां दुनिया खे त ॾिसंदा ई आहियूं लेकिन असांखे बि दुनिया ॾिसे अच्छा साजिद तव्हांजो फेवरेट जेको व्लॉगर आहे उहो केरु आहे फेवरेट व्लॉगर आहे पंजाब में रहंदड़ वेला मुंडा जे नाले सां वेला वेला मुंडा जा व्लॉग मां डेली ॾिसंदो आहियां डेली रूटीन ईअं सम्झो डेली जेसिताईं मुंहिंजो मां वीडियो न ॾिसां तेसिताईं मूंखे निंड न ईंदी आहे वेला मुंडा खां बहितरीनु वीडियो जेके ठाहींदो आहे उहो खिज़िर ठाहींदो आहे उन जे वीडियोज़ में मैसेज बि हूंदा आहिनि तव्हांखे खिज़िर पसंदि न आयो वेला मुंडा जी अहिड़ी कहिड़ी ख़ासि शइ आहे जेका तव्हांखे पसंदि आई आहे उहो ख़ासि शइ इहा आहे त जेको जे घर में जेकी माहौल आहे फैमिली में जीअं माहौल एग्ज़ाम्पल ॾियूं ॼाणे अॼुकल्ह अहिड़ा हालात कोन्हे उनजो जेको घर जो माहौल आहे उहो मूंखे पसंदि ईंदो आहे उहो उनजो ख़ासि उनजो माहौल जेको आहे मां वीडियो व्लॉग में इहो ॾिसंदो आहियां माहौल उन जे घर जो मतिलबु मतिलबु जीअं इहो थी वई जीअं रिस्पेक्ट इज़त जे माउ पीउ सां उथणु वेहणु घुमणु फिरणु मां ख़ासि इहा शइ करे ॾिसंदो आहियां व्लॉग इन जे करे ॾिसंदो आहियां
सब गाल दंग किथे ईअं त न आहे की वेला मुंडा जेके फ़क़ीरनि जे घरनि में वञी करे वीडियो भरींदो आहे उन्हनि मायुनि सां गॾु डांस कंदो आहे उहे चीज़ां त पसंदि न आहिनि? न उहे पसंदि न आहिनि, उहे पसंदि न आहिनि। अच्छा, वेला मुंडा में का ख़ामी ॿुधायो तव्हां, दिलि चवंदी हूंदी तव्हां चाहींदा आहियो उनखे, ॾिसंदा आहियो, हर कंहिंजी पंहिंजी पसंदि आहे, का अहिड़ी वेला मुंडा में का ख़ामी जेका चओ यार एॾो वॾो फेमस आहे, इहा चीज़ न हुजे हा त बहितर हुयो? खामी काई कोन्हे खामी न आहे, यार काई में कोन्हे। यार में काई ख़ामी न हूंदी। वेला मुंडा बि बहितरीनु कमु करे थो, पंहिंजी महिनत करे थो पियो, अलाह साईं उनखे कामयाबु कयो आहे ऐं असां दुआ कंदासीं त अदा बि जेको आहे न इनशाला हिकु ॾींहुं ज़रूरु कामयाबु थींदो, उन वांगुरु हिकिड़ो नालो कमाईंदो। असांखे इहो ॿुधायो, इन व्लॉग खां अलावा तव्हां छा कंदा आहियो? उहो स्टडी बि कंदो आहियां, स्टडी बि जारी आहे। 10वीं क्लास पढ़ंदो आहियां मां, अच्छा, सरकारी स्कूल में, सही सही गवर्नमेंट। सही, ज़बरदस्त। अच्छा, जॾहिं 2018 में तव्हां वीडियो मोबाइल वरिती हुई त उन टाइम जो वीडियो आहिनि तव्हां वटि? 2018 जी मोबाइल मां वरिती त एॾो मतिलबु असांखे ॼाण कोन हूंदी सोशल मीडिया न ते। को तस्वीर वग़ैरह आहे 2018 जी? हा, तस्वीर हूंदी फेसबुक ते हूंदी, आईडी मोबाइल वरिती हुई त आईडी उहा मोकिलींदा मूं ॾे, छो जो तूं लॻे चङड़ो थो 2018 में 2018 में चङड़ो हूंदे, पर हाणे बि माशाअल्लाह लॻो पियो आहे, कोई मसइलो कोन्हे, अलाह साईं तोखे कामयाबु कंदो। अच्छा, तव्हां मतिलबु आहे की तव्हांजी हिकिड़ी ख़्वाहिश हूंदी की मां कंहिं सां गॾिजी करे व्लॉगिंग करां या कंहिं सां हिकिड़ी व्लॉग भरियां, कंहिं सां कोई गॾु हुजे, अहिड़ी का दिलि में ख़्वाहिश आहे? ख्वाहिश आहे, ये तव्हांखे ॿुधायो पहिरियों, वेला मुंडा बस। अच्छा, वेला मुंडा, अगर आप हमारी वीडियो देख रहे हैं या हमारी वीडियो कहीं पहुंच जाए तो आपका हमारी सिंध में एक फॉलोअर है बहुत ज़्यादा, जो हद से बढ़ के आपको चाहता है, तो प्लीज़ आप जो है ना इनसे रब्ता कीजिएगा और इनसे मिल के एक वीडियो ज़रूर बनाएं, ये मेरी रिक्वेस्ट है आपसे। अच्छा, पंहिंजे दोस्तनि खे तव्हां कहिड़ो मैसेज ॾींदो, कहिड़ो पैगाम ॾींदो? दोस्तनि खे इहो पैगाम हिकिड़ो ॾींदुसि, इंसान पैदा थिए थो न कंहिं मक़सद जे लाइ, मक़सद जे पैदा थिए थो, उहो तुंहिंजो मक़सदु पूरो थियो? न मुंहिंजो मक़सदु न, अगरि इंसान को पैदा थिए थो न, इंसान जो हाणे को इंसान पैदा बि थिए थो ऐं उहो कारनामो को दुनिया में को कारनामो न करे वञे त उहो इंसान ॻाढ़े कुंभार जहिड़ो कारनामो ॻाढ़े कुंभार जो कारनामे जी ख़बर अथव न? उहो ख़बर आहे, लेकिन न उहो ख़बर आहे। जी जी। अच्छा, तव्हां कहिड़ो कारनामो करणु चाहियो था पिया? जीअं हाणे तव्हां एग्ज़ाम्पल ॾियांव, वेला मुंडा केतिरो मशहूरु आहे, उनजे बाक़ाइदे उनजी जेको शहर जो नालो उहो ई मशहूरु थी वियो आहे, पर असांजी बि इहा ई ख़्वाहिश आहे त व्लॉगिंग ते हिकु वसीलो आहे इंसान खे कामयाबु करण जो, लेकिन असांजो जी ख़्वाहिश आहे उहो नालो इंशाअल्लाह इंशाअल्लाह। चवंदा आहिनि त जेकॾहिं तव्हांजी दिलि सची आहे, दिलि लॻी सां तव्हां महिनत कंदा आहियो, महिनत कॾहिं बि रायगाह न वेंदी आहे, ऐं अलाह साईं तव्हांखे कामयाबी ॾींदो, असांजी दुआ इहा ई आहे। ऐं जेका तव्हां सां गॾु टीम आहे उन जी बि महिरबानी, तव्हांखे एतिरी सपोर्ट कंदा आहिनि न, त अॼुकल्ह जे दौर में कोई कंहिंखे सपोर्ट न कंदो आहे। मां तव्हांजे साम्हूं वेठो आहियां, मूंखे सपोर्ट करण वारो कोई न हुयो, त असीं पंहिंजो पाण निकिरी पियासीं। अॼु अलहमदुलिल्लाह जेको आहे न, किथे न किथे सुञाण आहे, कोई मुफ़्त में चांहि पीआईंदो आहे। तमामु बहितरीनु। साजिद, आख़िर में तव्हांखे मां इहो चवंदुसि, पंहिंजो जेको तव्हां यूट्यूब चैनल आहे उन जो नालो ॿुधायो दोस्तनि खे, फेसबुक पेज आहे उन जो नालो ॿुधायो तव्हां, ताकी तव्हांखे उहे फॉलो कनि या सब्सक्राइब कनि। यूट्यूब चैनल बि ठहियलु आहे साजिद सिंधी व्लॉग जे नाले सां। जे अगरि तव्हां साजिद खे हटायो त सिंधी व्लॉग सम्झी आवे। पेज बि साजिद सिंधी व्लॉग जे नाले सां आहे, ऐं टिकटॉक आई डी साजिद सिंधी 0410 सां ईअं उहो आई डी जो नालो आहे। 2500 फॉलोअर अञा ताईं थिया आहिनि। असांजी सोच आहे मतिलबु फॉलोअरनि ॾे इन्हनि ॾे न ॾिसंदा आहियूं, असां पंहिंजी कॉन्टेंट ते घणो ध्यानु ॾींदा आहियूं। फॉलोअर जा कमेंट या लाइक कमेंट्स न भाउ ॾींदा मतिलबु। न तमामु बहितरीनु, इंशाअल्लाह तव्हां ज़रूरु कामयाबु थींदो। जी नाज़रीन, तव्हां नालो ॿुधो हूंदो, ऐं मां अदा साजिद जे चैनल जो लिंक, फेसबुक जो लिंक ऐं टिकटॉक जो लिंक, इहे सभई लिंक पंहिंजी डिस्क्रिप्शन में ज़रूरु ॾींदुसि। जेकॾहिं साजिद सां राब्तो करणु चाहियो त मूंखे फ़ोन कंदा, मां पोइ साजिद खे पैगाम ॾींदुमि। बाक़ी साजिद जो नंबर आउं कॾहिं न ॾींदुसि, छो जो मूंखे ख़बर आहे सोशल मीडिया ते केतिरी हालत हूंदी आहे। साजिद, तव्हां नंबर मां सोशल मीडिया ते न ॾींदुसि, न तव्हां जीअण आराम थी वेंदो। इन सां गॾु असांखे इजाज़त ॾींदा, पंहिंजो ऐं उन्हनि माण्हुनि जो ख़्यालु रखिजो जंहिंजो ख़्यालु रखण वारो कोई न आहे। अल्लाह हाफ़िज़।